विठल हेॾो वॾो मसलो आहे ऐं तोखे का परवाह ई कोन्हे। अरे चेरी मसले के मसलो करे वठंदी है त मसलो हल कोन थींदो, तंहिं करे मसले के मसलो समझी न। विठल मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे। मूंखे वरी कहिड़ो सम्झ में आयो आहे? वरी खिले थो। जे रोअण सां मसलो हल थिए थो पोइ भला रोआ। बस तूं हिते वेही रहो, मां वञा थी। चिलकड़ी वे वे अॼु सफ़ा ॿार थी पई आहीं। विठल ॿार मां आहियां या तूं? चरिया असांजी ज़िंदगी ऐं मौत जो सवाल आहे ऐं तूं वरी हिते वेही मश्करियूं थो करें। भला तूं ॿुधा मां छा कयां? हणा हिन पोड़े हाजीअ खे बंदूक चढ़ा फांसीअ ते। न न ॿियो बि हल आहे। कहिड़ो? ईअं कर तूं न मूंखे भॼाए हल। कीअं भॼाए? मूंखे जंग में धकु लॻल आहे। वरी मज़ाक? मिठल तूं सीरियस छो नथो थिए? सीरियस थींदुसि वरी अस्पताल में दाख़िल थियणो पवंदो। ओ चेरी भॼी हलण मसले जो हल न आहे, इन सां बदनामी थींदी आहे, ख्वारी थींदी आहे। तूं बदनामी ऐं ख्वारी खां डिॼे थो? मूंखे पंहिंजी बदनामी ऐं ख्वारी जो खौफ़ न आहे, मां त तुंहिंजो थो सोचां। ओ चेरी हिन मिटनि माइटनि जी अखियुनि में मिर्च विझी भॼी वञण वारीअ खे माशिरो बि क़बूल कोन कंदो आहे, न माइट क़बूल कंदा आहिनि। जंहिंजी इज़त ओराए खे भॼी वेंदी आहे। ठहियो ठहियो हाणे छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, पोइ हाणे ॿुधाए न त कयूं छा कयूं? छा करणु घुरिजे? कमु अहिड़ो कबो जो नांग बि मरे ऐं लठ बि बचे। उहो वरी कहिड़ो कमु आहे? हिकिड़ो तावीज़नि वारो मूंखे सुझे थो। हण खण तावीज़ अथसि, सेठियाणी सुक हाजी हथी को पाण ॿई हिकु। सच्ची? सच्ची। पोइ तकड़ कर न, देर छो थो करी, वञीसि। सुरोटो पढ़ाए थो जाओ, सुरोटो ठका मथे वारो। इहो त मां बि हणी थी सघां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।